बागो में सारिन जे अगन में लात खिलाफ जमींदारन जो एहतजाज, वापारिन खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। बागो में सारिन जे अगन में मुबैना गैर मुनसिफानी कटौती खिलाफ सभी आबादगारन ऐं ज़मींदारन पारां निदो टिखड़ बाईपास का शहर के मुर्कज़ी बदर चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। एहतजाज जी अॻवाणी एडवोकेट अली अहमद दल, एडवोकेट फाज़ल ज़ौर, अवामी तहरीक के अॻवान सचल हकीम हालेपोटो, सिंध तरक्की पसंद पार्टी के अॻवान गुलाम मुस्तफ़ा उर्फ कारो हालेपोटो, दिलबर सिंधी, मौलवी अब्दुल वाहिद फारूकी, अज़ीज़ थेबो, जमायत इस्लामी बदीन ज़िला के जनरल सेक्रेटरी अब्दुल करीम बुलेदी, अमीन मेमण, सोशल वर्कर इताद बागो के सदर मुबारक हालेपोटो, जनरल सेक्रेटरी नूर अहमद बकारी, वडेरो नियाज़ अली बकारी, अब्दुल खालिक बकारी, मीर शौकत टालपुर, एहसान चांडियो ऐं ॿियनि केतिरनि शहरनि शिरकत कई। मुज़ाहिरिन इल्ज़ाम लगायो त मक़ामी वापारी मिक्सचर के नाले ते ज़बरदस्ती फ़ी मण ते कटौती करे रहिया आहिनि ऐं फ़ी मण रुगो 2200 रुपया ॾेई रहिया आहिनि, जेको ज़मींदारनि ऐं हारिन सां वॾी ज़्यादती आहे। उन्हनि मुतालबो कयो त सारिन जे घटि में घटि फ़ी मण जी क़ीमत 4000 रुपया मुक़रर कई वञे। वापारिन खिलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे त जीअं ज़मींदारनि ऐं हारिन खे नुक़सान खां बचाए सघिजे। मुज़ाहिरीन डीसी बदीन असिस्टेंट कमिश्नर खे पिणु वार्निंग ॾींदे चयो आहे त जेकॾहिं संदन मुतालबा मंज़ूर न थिया त हू डीसी ऑफिस आॾो सख़्त एहतजाज कंदा। वधीक ॾिसंदा हिन रिपोर्ट में। रिपोर्ट करे रहियो आहे सरफराज अली बकारी। के लेवल ते आए जिले लेवल ते इंदो 8 तारीख ते हैदराबाद में वरो हारिन जो हिकड़ो एहतजाज आहे अवामी तहरीक हारी तहरीक जो ऐं हिते हारिन के दावत ॾींदुसि अचो उनमें शरीक थी पंहिंजो आवाज़ हिकु करियूं। ही चंदूदा मियां जेका तव्हां जा जेके मौजूद तो सारिन जो आए पर उनका पेरी न कई कन इंतजामिया जा वठण खपन 15 ॾींहं थिया आहिनि गप शहर जी ख़त्म नथी थिए हिननि खे। ये अवाम और कुंभार सॼो ॾींहुं फेरे पंध हिन गप मां चिक मां कल हिकिड़ी थोड़ी पुराणी मुंहिंजी अखियुनि जे अॻियां किरी पई। मूंखे अफ़सोस न थियो त कंहिंखे चओ इंसान मां ॿोड़ी एमड़ी आहे कल त जूं नथो गुज़रे जेको शहर जी सफ़ाई करे सघे। बागे शहर जे रहवासियों पार समूरे ने खबर आई त हिते जो मकामी माण्हू न पर पूरी सिंध जे माण्हुनि जो बुनियादी हक, बुनियादी रोजगार, बुनियादी मसलो ज़राइत आहे ऐं अॼुकल्ह जी ॻाल्हि न आहे ज़रे खां सिंध वजूद में आई आहे त सिंध ज़राइत ते डिपेंड थी करे जंहिंजूं शहर जूं मुंहं जे दरे खां मिलियल आहिनि। इंसान में ख़बर ही कोने मौजूद तो सारिन जो आए पर उनका पेरी न कई कन इंतजामिया जा वठण खपन 15 ॾींहं थिया आहिनि गप शहर जी ख़त्म नथी थिए हिननि खे। ही अवाम और कुंभार सॼो ॾींहुं फेरे पंध हिन गप मां चिक मां कल हिकिड़ी थोड़ी पुराणी मुंहिंजी अखियुनि जे अॻियां किरी पई। मूंखे अफ़सोस न थियो त कंहिंखे चओ इंसान मां ॿोड़ी एमड़ी आहे कल त जूं नथो गुज़रे जेको शहर जी सफ़ाई करे सघे। बागे शहर जे रहवासियों पार समूरे ने खबर आई त हिते जो मकामी माण्हू न पर पूरी सिंध जे माण्हुनि जो बुनियादी हक, बुनियादी रोजगार, बुनियादी मसलो ज़राइत आहे ऐं अॼुकल्ह जी ॻाल्हि न आहे ज़रे खां सिंध वजूद में आई आहे त सिंध ज़राइत ते डिपेंड थी करे जंहिंजूं शहर जूं मुंहं जे दरे खां मिलियल आहिनि। इंसान में खबर ही कोने जीअं सिंध जीअं असांजा हारी जीअं असांजा मज़दूर या आबादगार ऐं सभिनी दोस्तनि टने बागे जे शहरनि ऐं हिते जे आबादगारनि सभिनी जो दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जेके असांजी हिकिड़ी नंढड़ी काल ते मामिलो आहे। इहो असां सभिनी जो गॾियल मामिलो आहे कंहिं हिकिड़े वापारी जो या कंहिं हिकिड़े के माण्हू जो न आहे। सभिनी हिन जो असरु जेको आहे उहो रुगो आबादगार या हारिन ते न पर हर माण्हू ते पवंदो। इन करे हीउ जेको नाजाइज़ कटौती ऐं जेको साड़ियुनि जो रेट असांजे आबादगारनि जूं साड़ियूं जॾहिं न लथियूं हुयूं तॾहिं
2500 खां 4000 हलियो पे ऐं हितां जे आबादकारनि जो फैज़ रहबर का पिनी वठबो आ जो समझो ताजो हक आ सो हक मुझसे साथ चिनी वठबो आ तने बागे जी बाशऊर अवाम हिते जा जिम्मेदार हारी नंढड़ा वनड़ा पोड़ा पक्का सजा जेके हिते असां हिन चौक ते गॾु थिया आहियूं उन्हनि सभिनीनि खे हक मौजूद जीएसएम दोस्तो सारिन जो मसलो हींअर जो नाहे हींअर त असां अख पटिया 2 सालनि खां पर असां सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो जेको ज़ुल्म आहे इहो सदियुनि खां असां सां थींदो अचे थो पर असां बेयारो मददगार कंहिं वटि दांह खणी वञूं पोइ मजबूरनि दुख सुख कर्ज़ खणी पंहिंजो गुज़ारो करे ऐं अॻिते रहंदा हलंदा अचूं पिया तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2 साल अॻु में हिते सारियुनि लाइ असां धरणो वयो हुयो हाई कोर्ट में पिटीशन आई हुई ऐं उन खां पोइ कुझु सारियुनि में चुरपुर आई अघु जेको आहे उहो मेंटेन कयो इंसामिया छापा लॻा काफ़ी ऐं कारखाना सील कया उन खां पोइ सारियुनि जो अघु बहाल थियो दोस्तो तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त हिन महांगाई जे जलाद दौर में हर शइ केतिरी महांगी थी वई आहे असांजा हारी